राधण भरसा ॻोठ इमाम बख्श जानवरी जो प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बूं हालीअ जो शिकार। मीडिया ते ख़बरूं हलण बावजूदि सरकार जे कन लाटार खां पोइ NGOs पारां हिकु टेंट मुहैया कई वई। ताज़ो चौमासी बरसाति खां पोइ स्कूल में बरसाती पाणी बीहण सबबि ॿारनि जी तालीम मुतासिर। इन बावजूदि मासूम ॿारड़ा पधरे पट तालीम पिराइण लॻा। संदन कैंप साड़ण लधी ॿारड़नि जो एहतजाज। मासूम ॿारड़नि टाउन चेयरमैन सरदार ग़ुलाम दस्तगीर ॻोल्हण टाउन ऑफिसर मुश्ताक अहमद सुमरो ऐं तालीम जे बाला ऑफिसरनि खे अपील कंदे चयो त असांजे स्कूल जी ज़बूं बिल्डिंग खे नएं सिर तामीर कराए बरसातीअ सबबि स्कूल में बीठल पाणी कढायो वञे। गंदो पाणी बीहण करे असांजी तालीम मुतासिर पई थिए। असांजे स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असां पढ़ी लिखी पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।